अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबेरी ड्रामे में छा थे जाबिर खान हाणे सांवल खान के गस में माराए छॾींदो। छारूंडो आख़िरकार हाणे जाकिर खान जे मथां हमलो करे उन्ही खे मारे छॾींदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटी वीडियो में ॾियण वारा आहियूं। दोस्तों वीडियो के आखिर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजी यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को आवाज़ महसूस न करंदो, काफ़ी असांजी हौसला वधंदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों आवाज़ टाइम वेस्ट करण में कराए हलूं था पंहिंजी कहानी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त जाबिर खान जेको आहे पंहिंजे भाउ कासिम खे साफ़ साफ़ चई छॾींदो त तूं जेको आहे वञी सांवल खान जे रस्ता रोक कर ऐं तूं उते वञी जॾहिं सांवल खान उतां गुज़रे त पोइ मूंखे इतला ज़रूरु कजां जीअं मां बि उते पहुची सघां ऐं पोइ आसानी सां सांवल खान खे पूरो करे सघूं। कासिम चवंदो जाबिर खान तूं परेशान न थी, मां सांवल जे पोयां माण्हू बचे थो छॾियां ऐं मां पाण हिते आहियां। त सांवल खान इहो शक न करे त मां बि उते मौजूदु आहियां। उनजे करे जॾहिं हू माण्हू सांवल खान खे उते ॾिसंदा त पोइ असांखे इतला ज़रूरु कंदा। जाबिर खान चवंदो त हा कासिम खान तूं सही पियो चवीं। ऐं ॿिया दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो वरुंडो जेको आहे शेरू ऐं मुराद खे साफ़ साफ़ चई छॾींदो त तव्हां खां जेतिरो जल्द थी सघे तव्हां इन चाकर खान खे मारियो। चाकर खान खे मारण सां पोइ हसीना बेगम ऐं असां ऐं तव्हां जेको आहे चाकर खान जी सॼी मिल्क जो वारिस असां थींदासीं। शेरू चवंदो त वरुंडा इन ॻाल्हि जे करे तूं 2-3 ॾींहं असांखे ॾे त असां इन ॻाल्हि जे करे सोचूं, अगरि जेकॾहिं चाकर खान खे मारणु सवलो आहे त पोइ असां उन खे मारे ऐं उनजी सॼी मिल्क जो वारिस थींदासीं। वरुंडा चवंदो त तव्हांजो वक़्तु आहे, अगरि त कॾहिं तव्हां कमु करे था वञो त पोइ कमु भलो थी वेंदो, तव्हां वक़्तु हथनि सां न विञायो। शेरू चवंदो त वरुंडा बसि तूं परेशान न थी, असांखे इन कम जे करे सोचणु ॾे। ऐं दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो हसीना बेगम जेको आहे सोरठ बेगम खे बरगलाईंदो। सोरठ बेगम खे चवंदो त मां तोखे अर्ज़ु थो कयां त तूं मूंखां हिते आज़ादु कर। जेकॾहिं तूं मूंखे आज़ादु न करे त पोइ मां मजबूर सां हिते आज़ादु थियुसि त पोइ मां तोखे हिन जाइ ते क़ैद करे ऐं पोइ तोखे अहिड़ी त सज़ा ॾींदुसि जो दुनिया ॾिसंदी। सोरठ बेगम चवंदो त हसीना बेगम हाणे तूं इहो विसारे वेही रहिजा त तूं हितां कॾहिं आज़ादु थींदे। हाणे तुंहिंजो हितां लाश वेंदो ऐं सॼी उमिरि तुंहिंजी जेको आहे हिन मैखाने में गुज़री वेंदी, हिन कमरे में गुज़री वेंदी, तूं आज़ादु थियण जो सोचिजा बि न। दोस्तों उम्मीद त कहाणी आहे इन खे पसंदि असांखे ॾींदा इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।